नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां खबर ईंदा हलूं। घोटकी टोल प्लाज़ा ऐं सखर टोल प्लाज़ा जे अमले पारां सखर जे वकीलनि मथां तशद्दुद ऐं बदतमीज़ी ख़िलाफ़ घोटकी बार जे वकीलनि पारां डिस्ट्रिक्ट बार जे सदर सदाम चंद, जनरल सेक्रेटरी लियाकत मलाणो, लाल बख्श घोटो, आगा आशिक अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वकीलनि सियासी समाजी कारकुननि पारां घोटकी टोल प्लाज़ा आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं सभई गाॾियूं बीहजी वयूं। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी टोल प्लाज़ा गैर कानूनी आहे, छाकाणि त हिक ई ज़िले में 40 किलोमीटरनि जे फ़ासिले ते ठाहियल टोल प्लाज़ा गैर कानूनी आहे। तंहिं करे उनखे ख़तमु कयो वञे। ऐं जॾहिं त सखर टोल प्लाज़ा बि गैर कानूनी आहे, जेका रोहिड़ी कैनाल प्लाज़ा खां रुगो 4 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। अॻुवाणनि चयो त सखर टोल प्लाज़ा जे अमले पारां जेको गुज़िरियल ॾींहुं सखर जे वकीलनि मथां तशद्दुद ऐं बदतमीज़ी कई वई, उन जी असीं मज़म्मत करियूं था ऐं हुकूमत खां मुतालबो था कयूं त सखर टोल प्लाज़ा जे अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे गैर कानूनी टोल प्लाज़ा ख़त्म कयूं वञनि। होॾां धरणे दौरान DSP घोटकी हाफिज़ अब्दुल कादिर चाचड़ पहुंची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।